कुछ ॾींहंनि में मुंहिंजो व्लॉग न आयो, कुछ ॾींहं आई थिंक हफ़्तो खनि थी वियो हूंदो। सो सभिनि हैदराबाद जा कारीगर आहिनि जेके पकोड़ा था ठाहिनि ज़बरदस्त। शायदि पकोड़नि जे दुकान ते 26 फुट जो पाणी अचे थो जेको हमल में पवंदो। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत, छा हाल आहे? ख़ैर ख़ुश तबियत सही तो उम्मीद कयां सब ठीक हूंदा, खैरन सां हूंदा। तो भाईजान फर्स्ट ऑफ ऑल माज़रत, सॉरी ॿ टे ॾींहं व्लॉग कोन आयो। सो इन जे लाइ तव्हां खां दिलि जी गहराइनि सां माज़रत। छो जो इंसान हर कंहिंखे थोरी घणी मसरूफ़ियात आहे। सो असां ॿ टे ॾींहं थी वियासीं मसरूफ़, ऐं इंशाअल्लाह हाणे तव्हांखे रेगुलर व्लॉग असांजो लाइफ रूटीन ॾेखारींदासीं। तो फर्स्ट ऑफ ऑल टाइम इलाही लेट थी वियो आहे, 1:30 थी वियो आहे। तव्हांजो भाउ उथियो 12 बजे, फ्रेश थियो, वरी 2-3 मिंट थोरो सोशल मीडिया खे टाइम ॾिनोसीं। सो हाणे कढंदासीं रीवो, किया रीवो तव्हां ॾिसी सघो था। चलो गाॾी कढूं, वरी तव्हां सां मुलाक़ात कयूं था किथे न किथे कंहिं सुठे मोड़ ते। बहरहाल कल्ह जेका असां वटि बारिश पई आहे, एंड थी वियो आहे, लेवल थी वियो आहे। अल्लाह साईं माफ़ी जे मौत फेसबुक ते न्यूज़ ॾिठी आहे, झलमंगसी अलाए किथे आहे, मां कॾहिं न आहियां वियो जो कूड़ हणा मां ॾिसी आयो आहियां। 26 फुट जो पाणी अचे थो जेको हमल में पवंदो, हमल दॿींदी MNV ड्रेन खे, जेका मां मथे व्लॉग में फरहान नगर तव्हांखे न ॾेखारी छंडण, उन में हमल दॿींदी, उनजे त उहा पोइ कमु लथा पिया आहिनि। अलाह साईं खानपुर खे खैरपुर खे पनाह में रखे। बहरहाल कमु तमामु ॾुखियो थी वियो आहे। चवनि था सुभाणे वारे ॾींहं में हमल में पाणी पुॼंदो। सो ॾिसूं अॼु मथां तव्हांखे MNV ड्रेन बि विज़िट करायूं, वरी नई सही पाणी अची वियो ॾाढो। अलाह साईं रहम कंदो। तव्हां व्यूअर्स खे दुआ जी अपील कंदुमि त असांजे सुहिणे ॻोठ जे लाइ दुआ कयो। नंढिड़ो ॻोठ आहे, ख़ूबसूरत, मूंखे पंहिंजो ॻोठ तमामु घणो प्यारो आहे। अलाह साईं मूंखे इंशाअल्लाह हिकु ॾींहुं फेमस कंदो, हिन ॻोठ जो मां नालो रोशन कंदुमि, सम्झो था। सो तमामु घणो प्यारो आहे, इन जे लाइ दुआ कजो लाज़मी। खैरपुर वारी संगत उहा मूसट में आहे, उन्हनि जे लाइ दुआ कंदा। सो चलो चलें, चेक द व्यू, चेक द व्यू, व्यू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। यार थका पिया आहिनि, आराम ई आहिनि। असां आयासीं, कमकार कयोसीं पंहिंजो, बंदि हो जा सिम सेम डिग 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 डिग। ओके, कमकार कयोसीं। हाणे होॾां मां घर ॾिसो फ्लूड अची चुको आहे असां वटि, बिल्कुलु फ्लूड तव्हां ॾिसी सघो था। MNV ड्रेन फाटण वारी आहे, सफ़ा कमु वधी वियो आहे। हिन जो शैतानगिरी आहे सॼो। हे थो चए त ॿोॾि अचे ज़ालिम। कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॿोॾि अचण सां ख़ुशि था थियनि, जीअं हे थी वियो। तूं छा त चईं ॿोॾि अचे? हिकिड़ो माण्हू आहे कैंछा जो आहे, हाणे मूंखे हुनजो नालो त नथो खणी सघां, तव्हांखे ॿुधायां थो। त हुन मां मैसेज कयो मां, यार ॿुधूं था फ्लूड थो अचे, चई इंशाअल्लाह अलाह कंदो। मां छो रवीर ॿुधई, मां छो चई घर वेही वेही मरी आऊं, न किथे घुमूं था, न छा न चूं, हितां निकिरूं घुमूं फिरूं। बस तुंहिंजे घुमण जे करे सॼे शहर खे मूंसट अचे, है न? हे तूं बि ईंदो चई, है न? तूं हिते ई थुकूं खाईंदे, ख़बर अथई, है न? हमने छोटे बच्चे को लिफ्ट दिया है, तो आप देख सकते हैं छोटा बच्चा जा रहा था खानापुर की तरफ, उसको हमने लिफ्ट दे दिया। अच्छा काम होता है, लिफ्ट दिए, आप भी दिए। हाणे संगत हिते ॾिसो उस लॻी पई आहे, हाणे हुते जोड़ा तव्हां ॾिसण में ईंदो हूंदो। पुॼूं असां बिल्कुलु इहो 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 इहो। हाणे ॾिसो हितां गाड़ी जुड़ शुरू, जुड़ जियो जियो। हाँ भाऊ, ना सवेल उठ्या भाऊ? अल्हम्दुलिल्लाह सवेल उठ्या। मोबाइल नंढी मोबाइल आज भाऊ ही खेरा पर तैयारी है 75,000 दे दो निया चेतो सनेड़ा सुना। हाँ या खानदान धक्कनी असा के दिखारियो। हाँ या हाँ बिस्मिल्लाह। ये करे हाँ ये थींदो वाह 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 जान थाली में
एक किले जमाने ब्लॉग उड़ लो। हम जा रहे हैं घर की तरफ। चलो चलो ये देखो हमारे ब्लॉग इनका पुलिस में बन रहा है इनका लोग आ रहे हैं इनका पुलिस में हां भाई बा ओए या बा ओए नहीं है बात कर रहा है कूड़ो दे भाई या सजो कम नहीं होती चलो चलें हेलो अस्सलाम वालेकुम साला संगत उम्मीद है ठीक ठाक हो विसरियो ओयो ममदो ममदा अॼु असां हिकिड़ी तव्हांखे मौज सक्सेस सां मिलाइण वारा आहियूं हा भाईजान तव्हां पंहिंजी तारीफ़ कराइण चाहियो छा हाल आहे ख़ुशि हो तव्हां इहो छा नालो था ॿुधायो त तव्हां किथे रहंदा आहियो ऐं किथे माना घुमंदा आहियो किथे पिनंदा आहियो तारीफ़ करायो पंहिंजो भाऊ अरे तारीफ़ करायो ॿुधायो किथे रहंदा आहियो? किथे रहंदा आहियो तव्हां खेड़े में तव्हां छा कराईंदा आहियो कुझु न समझ रहे हो ना रोज़गार कंदा आहियो न न को कमु कंदा आहियो कोन घणा वठंदा आहियो बड़ा हरामी हो बेटा कोन भला हाँ ओ दितला ते बारे की इहो छा नालो अथव त तव्हां इहो असांखे ॿुधायो तव्हांजी मार्केट घणी आहे मार्केट 1.5 लाख अरे यहाँ जाओ मज़ो आहे न केॾे घुमाईंदव खेड़े बागी में असां हलूं था बस भाइयों सां मां चलो चले घर की तरफ थको आ जाओ पटरा से बस इतना लस्सी माना लस्सी असां मोबाइल चार्जिंग में कढी आहे हाणे असां घर की तरफ चलो चले तो भाईजान जीअं त पाण सेलर तां मोटी आयासीं तो हाणे असांजे खानपुर जे पासे में हिकिड़ो पंहिंजो ॻोठ आहे नंढड़ो जंहिंजो नालो आहे चोखंडी उते हैदराबाद जा कारीगर आहिनि जेके पकोड़ा था ठाहिनि ज़बरदस्त तो हे अदो चोखंडी जो आहे भाऊ छा हाल अथई तबियत सही आहे सो हिन भाऊ वॾी तारीफ़ कई आहे जो पकोड़ा सही न हूंदा आहिनि ॿी सूरत में सम्झो था असां तव्हांखे छा था करे सघूं सम्झो था न हा तो हाणे वियूं आहिनि बाइकूं निकिरनि अचनि त वरी पोइ वेंदासीं चोखंडी तव्हांखे बि ॾेखारींदासीं हिन ते के वठी था हलूं पाण सां गॾो गॾु तो हेॾा ॾिसो असां माशाल्लाह शादी खां पोइ माशाल्लाह सफ़ा सन्हड़ो थी वियो आहे भाऊ थोरो सर फेस ॾेखारियो पंहिंजो ख़बर न आहे पर मरण खां पोइ पाण वञूं था पकोड़े खाइण जा रहे हैं चलो चले आपको भी दिखा दें पकोड़े हैदराबाद का कारीगर आया हुआ है पकोड़े बना रहा है हम खाएंगे आपको खिलाएंगे आपको दिखाएंगे चलो चले सैयद पकोड़ा की दुकान ने पाण पुजी चुका हूँ बागी तला वेठो आहे तो हाणे मुंहिंजो भाउ तव्हांखे ॾेखारींदो पकोड़ा अचो ॾेखारियो उथे वञ लजी नथी उथे असांजी आहे चोखंडी उथे अलाए ॾिसो पकोड़ा अलाए उस्ताद किथां आया आहियो चोखंडी आहियो हलो सही आहे संगत प्लेट तव्हांखे ॾिसण में कीअं बि लॻे भरण जो मज़ो मत पूछो भैया चलो खाऊं तो भाईजान जीअं त पाण समोसा पकोड़ा खाई सफ़ा ओके थी वियासीं असल में तव्हां हुन कारीगरी ॻाल्हि ॿुधी हूंदी चोखंडी जा सम्झो था इहे आहिनि असली चोखंडी जा बहरहाल अलाए घणा साल हिननि जो हैदराबाद में हुयो सिस्टम मतिलबु उते पकोड़ा वग़ैरह ठाहींदा सेल कंदा उन खां बाद में वरी हेॾे आया आहिनि हालातनि जे हिसाब सां इंसान आहे लाज़मी सो कोच सीन थियो हुननि बहरहाल मूंखे न आहे घर हर हुननि जी पर्सनल में नथा वञूं सो तॾहिं पाण मोटी आयासीं उमेद थो कयां अॼोको ब्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो बहरहाल ॿी ॻाल्हि जेके कमेंटूं जेके बि तव्हां आयूं कुझु ॾींहंनि में मुंहिंजो ब्लॉग न आयो कुझु ॾींहं आई थिंक हफ़्तो खनि थी वियो हूंदो सो सभिनि जूं कमेंटूं मां पढ़ियमि
हिकिड़ी असांजी अधी कमेंट हो त भाऊ ॾे व्यू नथा अचनि लॻे थो या छा बहरहाल जेको बि सीन आहे जेके गम आहिनि मुंहिंजी ॾुख में आहिनि इहो दिलि में वॾी बाहि आहे बाहि खे नथा कढूं बाहि कढंदासीं त मोबाइल सड़ी वेंदी तॾहिं फ़िलहालु असांखे हिते कयूं था व्लॉग कयूं ऐं इनशाला सुभाणे वारो व्लॉग जेको बि हूंदो इनशाला सुभाणे पाण ईंदासीं कैंशा संगत सां मुलाक़ात कंदासीं उते कंदासीं चिल संगत सां तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं ॻाल्हियूं त घणियूं करणियूं आहिनि बहरहाल वक़्त जे हिसाब सां फ़िलहाल थोरो ॿूसट आहे तो जिते पाण व्लॉग कयूं था ईंदे उमेद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आहे महिरबानी करे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दुआउनि में यादि अस्सलाम वालेकुम कमेंट लाज़मी कजो आफ्टर लॉन्ग टाइम खां पोइ सम्झो व्लॉग आयो आहे सो कमेंट तव्हांखे लाज़मी करणी आहे लव यू हो गया जी